अज ऑफिस काना वञणो अथव? गोली मार ऑफिसर के अज मोकल वठण जो मूड है। हिन मोकल जे चक्कर में किते ऑफिस मां हमेशा जी मोकल न मिली वञेव। मिले थी त मिलण दे, उहो ही मां तंग थी पियो ऑफिस मां। ऐं मां तव्हां मां हल पुट रमेश, हीअ न मञींदी अॼु, हुकुम थियो आहे सरकार जो। हल पुट ऑफिस में हल। अरे हाणे ही वरी केर अची वियो? हेॾा ही भी तो तैयार थियण विया आहिनि, हाणे मूंखे ई ॾिसणो पवंदो। अरे बाबा रमेश 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 आई घर में। रमेश बाबा तू सुशीला आई न? दादा मूं त तव्हांखे कोन सुञातो। अरे तू सुञाणंदी कीअं? मां रमेश जी मासी। मासी? मां मासड़ मासी सारे छॾियो न, चौथे दर्जे ताईं तुंहिंजी माउ ऐं मां गॾु पढ़िया हुआसीं। ऐं स्कूल में हिक ई बेंच में ॾाढी मस्तियूं कंदियूं। अरे तोखे यादि कोन्हे जॾहिं बाबा तूं नंढड़ो हुए तॾहिं तूं अजमेर आयो हुए? अजमेर? हाँ शायद मां जॾहिं स्कूल में पढ़ंदो हुअसि त मम्मी मूंखे अजमेर वठी आई हुई। तूं असांजे घर अची मां सामान खणी थो अचां। हलो बाबा अची जल्दी जल्दी। हले हले। अरे वाह वे वे वे। अरे बाबा रमेश तूं भला कमकार कहिड़ो करी? मासा मां बैंक में नौकरी कंदो आहियां। बैंक में नौकरी? बैंक में नौकरी? पुट रमेश, असां तव्हांखे हिते अची तकलीफ़ त कान ॾिनी न? अरे तकलीफ़ छा जी, असां त रुगो बस 8-10 ॾींहं हिते रही करे पोइ अजमेर हलिया वेंदासीं। तई वियो, मां तव्हांजे लाइ नेरन थी खणी अचां। हेॾा 2 मिंट ईंदा? अच्छा मासा तई साह पटियो, असीं मिंट में अचूं था। नाश्तो खणी था, आराम सां वियो। हीअ त मुसीबत थी वई। मुसीबत? मां मुसीबत चओ? मां मुसीबत? वीकेंड जो सॼो प्रोग्राम चौपट। चौपट? वीकेंड ही न, ही त 10-15 ॾींहं जो हिते ढेरो जमाए सोचिया आहिनि। कमाल है, तव्हांजा मासी मासी आहिनि, तव्हां मूंखे कॾहिं ॿुधायो कोन्हे? मूंखे ख़बर कोन्हे त तोखे कीअं ॿुधायां? बैंक में नौकरी कंदो आहे, सुठो करतसि। त सोचो का आइडिया? आइडिया? व्हाट आइडिया? फॉर्मूला 44। फॉर्मूला 44? तव्हां नेरन खणी वञो, बस पोइ तमाशो ॾिसो। ईअं? हाँ ठीकु है, ईअं ई था कयूं। अचो मासा। मासी नाश्तो कयो। अरे वाह, ते ॾाढा थकल हूंदा। हाँ बिल्कुलु। रमेश हेॾा था अचो? मासा हिकु मिनट सर वेठी करे अचां। हाँ थी तई कैसे खाओ मासी? हाँ थी अचो। कहिड़ी ज़ाल आहे? कहिड़ी ज़ाल आहे? घोट खे नाले सां थी सॾु करे। अरे सभागी, अॼुकल्ह हेॾा होॾा जो ज़मानो कोन्हे। ये 21वीं सदी थी बाबा, 21वीं सदी। तू खा खा नाश्तो खा। सुठा सुठा रही। तोखे घणा भेरा चाहिया अथमि त पंहिंजी नेरन खाइण खां पोइ बासण पाण धोईंदो कर। हिते नौकर कोन वेठा आहिनि कमु करण लाइ। जॾहिं मूंखे पंहिंजा ई बासण धोइणा आहिनि त मां पाण ई टाइम कढी धोईंदुसि। हिन में हाय गोरा मचाइण जी का ज़रूरत कान्हे। मां हाय गोरा थी मचायां? हाँ, ऐं मूंखे ख़बर आहे त तुंहिंजो प्रॉब्लम छा आहे। मुंहिंजी मासी मासर आया आहिनि न त तूं जली खाक थी वई आहीं। हिन जॻह ते तुंहिंजा मिट माइट हुजनि हा न त तुंहिंजो रूप ई ॿियो हुजे हा। मुंहिंजे मिटनि माइटनि जो नालो न वठ, उन्हनि खे काई ज़रूरत कोन्हे कंहिंजे दर ते वञण जी। हाणे बस कर, न त छा? न त छॾ। अरे पुट रमेश, एक मिनट हेॾा त अचिजे। वञ, सॾे तो तुंहिंजो प्यारो मासर। पुट असां इहो फ़ैसिलो कयो आहे त असीं हिते न रहंदासीं, असीं वञूं था। जी न न, मां तव्हांखे कीअं वञणु ॾींदुसि? मुंहिंजे घर हूंदे ते बॉम्बे में कीअं भिटकंदा? न न, भिटकण जी ॻाल्हि न आहे, असां वञी कंहिं होटल में रहंदासीं पुट।
तूं पुट असांजे करे पंहिंजी कुंवार सां न विढ़। अहिड़ी का ॻाल्हि न आहे मासी। पर तॾहिं बि असां हिते रहंदासीं कोन। हल बाबा हल 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 हलिया हलिया। ही पाण में रहनि सुखी रहनि। असांखे छा करिणो आहे? तूं त कमाल करे छॾियो। ऐं तव्हां बि कमाल कयो आहे। यू आर सिंपली ग्रेट। आई एम सो प्राउड ऑफ यू। So am I. अरे ये डायलॉग तो तमाम सुठो आयो अथी। पर बाबा मूं पारां बि हिकु पुराणो पर जबरदस्त हिट डायलॉग ॿुधो। चवंदा आहिनि तूं जंहिं स्कूल में पढ़ंदो हुए न पुट, मां उन स्कूल में हेड मास्टर हुयुसि। हाणे हरू बुरो एतिरो मूं लाहिण जी ज़रूरत न आहे। छा आहे जो बाबा अॼु 1 अप्रैल आहे। तव्हां असांखे बनाइण जी कोशिश की पर पाण ई भरिजी विया अप्रैल फूल।